ठट्टो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं त गोरहारी औरत अस्पताल में फौत थी वई आहे, जॾहिं त औरत जे वारसनि पारां डॉक्टर्स ते गफ़लत जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया ठट्टो खां, जिते गोरहारी औरत फौत थी वई आहे, जॾहिं त वारसनि पारां डॉक्टर्स ते गफ़लत जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। ठट्टो सिविल अस्पताल में गोरहारी औरत फौत थी वई आहे। वारसनि पारां धरणो बि हयो वियो आहे। वारसनि पारां फौती औरत जो लाश रखी क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी रोशनी, सिविल ठट्टो में गुलामुल्ला जी रहवासिन एक औरत हारून कातियार जी घरवारी रज़िया कातियार वेम जे दौरान फौत थी वई आहे। उनजी फौत थियण जो इल्ज़ाम वारसनि जे पारां डॉक्टरनि ते लॻायो वियो आहे। डॉक्टरनि जे मुबैना ग़फ़लत जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे, जंहिंखां पोइ उनजा वारस जेके आहिनि सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। GM कातियार ऐं गुलाम नबी कातियार जी अॻवानी में वारसनि एहतिजाज कंदे धरणो हणी ठट्टो कराची क़ौमी शाहरा ब्लॉक करे छॾियो आहे। सिविल अस्पताल जे अॻियां एहतिजाज जारी आहे। वारसनि जो चवणु आहे त गोरहारी औरत खे अॼु सुबुह सिविल अस्पताल ठट्टो पहुचायो वियो हो, जिते हुनजी जेका इलाज करायो पियो वियो। उन दौरान हुनखे वेम करायो वियो। हिकु मासूम ॿार खे हुन जनम कोन ॾिनो, पर हुन खां पोइ हुनखे रत लॻाइणी हुई। रत लॻाइण जो आसरा ॾेई डॉक्टरनि रत न लॻायो, जंहिं करे मुबैना हुनजे ग़फ़लत सबबु संदन औरत फौत थी वई आहे, जंहिंजो लाश हिन वक़्तु मासूम जेका नओं ॼावल ॿार आहे उन समेत लाश रखी सिविल अस्पताल ठट्टो जे अॻियां मेन क़ौमी शाहरा ते धरणो हिन वक़्तु जारी आहे। पुलिस इंतज़ामिया उते पहुतल आहे। DSP SHO वकली उते पहुतल आहिनि। गाॾियूं बि हलंदड़ आहिनि, पर वारसनि एहतिजाज ख़तमु करण खां इनकार कंदे मुतालबो कयो आहे त जेसिताईं डॉक्टरनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल नथो थिए तेसिताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। सिविल अस्पताल ठट्टो जेका ठट्टे ज़िले जी वॾी सिविल अस्पताल आहे, मरफ NGO जे हवाले थियल आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बद इंतज़ामी जूं शिकायतूं सिविल अस्पताल ठट्टो जे हवाले सां ईंदियूं रहियूं आहिनि। गुज़िरियल दिहाड़े बि सिविल अस्पताल ठट्टो में हिकु जेका बरसाति जे दौरान गुजो जे रहवासियुनि हिकु औरत खे नांग कखण जे सबबु बचायो वियो, जिते पुण हुनखे फर्स्ट एड न मिलण जे करे हुनखे कराची रेफर कयो पियो वियो, त रस्ते में उहो फौत थी वई। अहिड़े क़िस्म जी शिकायतूं सिविल अस्पताल ठट्टो जे बद इंतज़ामी जूं ऐं फर्स्ट एड बर वक़्तु सहूलियतूं न हुजण जूं आम बणियल आहिनि। वरी महिरबानी नाज़िम, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि।